नाज़रीन, काज़ी अहमद में सरकारी स्कूल बुनियादी सहूलतन का महरूम बने लाहे रहवासी नोटिस वठण की अपील करे छड़ी है। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टामरी। काज़ी अहमद ॻोठ अलावर लाखो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतुनि जिन में स्कूल में फर्नीचर, वॉशरूम, पीअण जे पानी, बिजली, चौदीवारी समेत के बुनियादी सहूलतूं न हुजण खिलाफ़ ॻोठाणनि उस्तादनि शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो तो जरूरत बच्चन जे तालीम जी आहे। जीअं बि ॾिसो पिया त पढ़नि पिया, इन में इन्हनि खे फर्नीचर कोन्हे को, बेंच कान्हे का, कुर्सी कान्हे का, हिन वक़्तु गर्मी अचण वारी आहे, उन जे लाइ पखा कोन्हनि के ऐं सोलर सिस्टम कोन्हे को, ॿियनि एयर कूलर आहिनि, हर शइ ॾिनी वञे थी ॿी हंधि। असांखे बेंचूं कोन्हनि, असांखे किताब कोन्हनि, असांखे किताब ॾियो वञनि, असांखे पखा कोन्हनि, असांखे उहे ॾियो वञनि। हिन स्कूल में का बि सहूलियत न आहे, न दीवार आहे, न वॉशरूम आहे, अंदरि पखा न आहिनि, तमामु गर्मी आहे, ॿारनि खे का बि सहूलियत कान्हे का, फर्नीचर न आहे। असांजो आला अमलदारनि खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे फर्नीचर ॾिनो वञे, ॿारनि लाइ किताब ॾिना वञनि। असां ॿार आहिनि पट ते वेठा आहिनि, पर भला कुर्सियूं त हुनखे ॾिने, लाइट बि कान्हे, उस्ताद वीचारो वाह पोड़े ॿुॿरनि हेठां। पखा कोन्हनि, सोलर कोन्हे, असांखे दीवार कान्हे, वॉशरूम कोन्हे, असांखे ॾेई वञनि महिरबानी करे। ऑफिसर असां जज थियूं, असां जांच करे थियूं, वॾा नौकिरिया। हिन स्कूल जे लाइ असांखे फर्नीचर न आहे, न का टेबल सिस्टम आहे, न को वॉशरूम जो आहे, न दीवार आहे। सुबुह जो ॿार ॿुहारी कढी छॾींदा त राति जो वरी गॾु अञा खां पोइ आयो। असांखे वेहण लाइ बेंचूं कोन्हनि के, असांखे इहे ॾिनी वञनि, असांखे किताब अञा ताईं कोन मिलिया आहिनि, असांखे इहे ॾिना वञनि। असां गर्मी में वेठा आहियूं, असां वेहण लाइ आजिज़ीअ में आहियूं। कैमरामैन साजिद टामरी सां गॾु ज़ुल्फ़कार अली टामरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।